भजन बिना बावरे तुमने हीरा जन्म गवाया, तुमने हीरा जन्म गवाया। कभी न आया साध शरण में, कभी न आया संत शरण में, कभी न हर गुण गाया। भजन बिना बावरे तुमने हीरा जन्म गवाया, तुमने हीरा जन्म गवाया। यह संसार हाट बनिया के, यह संसार हाट बनिया के, सब जग सौदे लाया। चात्र कुमाल चोगीना कीना, मूर्ख मूल गवाया राम, मूर्ख मूल गवाया राम, मूर्ख मूल गवाया राम, मूर्ख मूल गवाया राम। भजन बिना बावरे तुमने हीरा जन्म गवाया, तुमने हीरा जन्म गवाया। कभी न आया साध संगत में, कभी न आया साध संगत में, कभी न हरे गुण गाया। भजन बिना बावरे तुमने हीरा जन्म गवाया। यह संसार फूल सिमर का, शोभा देख ललचाया। मारी चोंच रुई निकल आई, मूंद पकड़ पछताया राम, मूंद पकड़ पछताया राम, मूंद पकड़ पछताया राम, मूंद पकड़ पछताया राम। यह संसार माया का लोभी, यह संसार माया का लोभी, ममता महल बनाया। कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो। हाथ कछु नहीं आया राम, हाथ कछु नहीं आया राम। भजन बिना बावरे तुमने हीरा जन्म गवाया।
कभी न आया साध संगत में, कभी न आया संत शरण में, कभी न हरि गुण गाया। भजन बिना भाव रे, तुमने हीरा जन्म गवाया, तुमने हीरा जन्म गवाया। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, ता सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में, जिते असां वैराग शतक ते सत्संग करे रहिया आहियूं। राजा भरथरी जो लिखियल ई शतक आहे, जंहिंमें अॼु छटियो नंबर सलोक ईंदो। हिन में आहे इहा ई ॻाल्हि जेको असां हींअर भॼन ॻायोसीं, तुमने हीरा जन्म गंवाया। मां तव्हां खां पुछां, सभिनि खां अनमोल शइ कहिड़ी थींदी आहे असां मनुष्यनि वटि? त तव्हांजो जवाबु हूंदो, कोई चवंदो धन, कोई चवंदो मकान, त छा आहे बाक़ी? समय। समय अनमोल शइ आहे। जहिड़ीअ तरह धन खे सोचे सम्झी ख़र्च कबो आहे न, ऐं सही जॻह ते ख़र्च कबो आहे, या उपभोग में या दान में या कुछ ज्ञान प्राप्त करण में धन जो उपयोग कबो आहे। धन ईअं ई कोन ॾींदा आहियूं असां कंहिंखे, या त असां उन जे बदिरां का शइ वठंदा आहियूं खाइण जी, या उन जे बदिरां असां कुझु नॉलेज पाइणु चाहींदा आहियूं, या कॾहिं ईअं ई ॾेई छॾींदा आहियूं कंहिंखे ख़र्ची या दान। समय खे बि ओतिरो ई क़ीमती सम्झो कि असां पंहिंजो समय किथे इन्वेस्ट था कयूं। वेस्ट ई था कयूं, पर इन्वेस्ट करणु खपे। असांजे अॻियां ॾाढा ऑप्शन बि आहिनि कि समय असां मोबाइल में ख़र्च कयूं, या टाइम पास लाइ ईअं ई पचर कयूं, पढ़ाई पचर कयूं ॿियनि सां गॾु वेही करे, या जीअं को मज़ूर कंदो आहे, सॼो ॾींहुं मज़ूरी कंदो आहे ऐं बदिले में उहो 500 रुपया अॼु जे समय में प्राप्त कंदो आहे, पर इहो बि सदुपयोग कान्हे। कोई अगरि पैसो कमाइण लाइ समय पियो थो ॾे, बिजनेसमैन जेके थींदा आहिनि न, वॾा वॾा बिजनेसमैन, उहे छा कंदा आहिनि, माण्हुनि जो समय ख़रीद कंदा आहिनि। इहो मां यूट्यूब में किथे ॾिठो हो कि जेके वॾा बिजनेसमैन आहिनि, उहे नंढा नंढा कम पाण न कंदा आहिनि। हुननि जो जिते समय वञे उहो कमु कंदा ई कोन्हनि। ज़रूरी हुजे त पोइ ॿियनि खां कमु कराराईंदा आहिनि, माण्हुनि खे पैसा ॾींदा आहिनि, उन्हनि जो समय वठंदा आहिनि, या उन्हनि जी पॉलिसी हूंदी आहे। वॾा जेके माण्हू आहिनि जिन खे मीटिंगूं अटेंड करणियूं आहिनि ॿियनि वॾनि सां, त उहे नौकरियूं ॾींदा आहिनि। त जेके नौकरी ॾींदा आहिनि उहे समय वठंदा आहिनि ऐं बदिले में पैसा ॾींदा आहिनि। त ॿिए जो समय ही वठी करे पंहिंजे उपयोग में आणींदा आहिनि। त इहे वरी बि समय जी क़दुरु कनि पिया था, पर जेको पंहिंजो समय ॾिए पियो थो इन्हनि खे, उनखे समझदार त न चइबो, पर ठीकु आहे, उन खां ठीकु आहे जेको फालतू टाइम पास पियो थो करे।
जेको ईअं ई विञाए पियो थो हेॾो अनमोल जीवन। माण्हूअ खे पंहिंजो समय सजायो करणु खपे। हैरानी माण्हूअ खे ईअं लॻंदी आहे कि उनखे एकांत में वेहण बि समय फिज़ूली लॻंदी आहे। कंहिं माण्हूअ खे चओ कि एकांत में वेहे, थोरो पंहिंजो पाण खे समय ॾे, ॿियनि खे छॾ, पंहिंजो पाण खे समय ॾे, एकांत में वेही। त अगरि वेहंदो बि थोरी देरि त हुनखे लॻंदो ही कहिड़ो बकवास आहे, फालतू वेठो आहियां मां त। भई तूं वेही करे थोरो पंहिंजे बारे में सोच कि मूं छा कयो, छा न कयो, छा करणु खपे। त हुनखे लॻंदो मूंखे फालतू मुंहिंजो टाइम वेस्ट पियो थो कयो वञे। उथ हितां, हाणे उथियो त सही, पर इहो कोन सोचई कि छा कबो। पोइ मोबाइल हलाईंदो, दोस्तनि सां ॻाल्हाईंदो, टीवी ॾिसंदो, कुझु खाइण वेही रहंदो। त छा इहो समय जी सजायो आहे इहो? त माण्हूअ जी मूर्ता त ॾिसो। उनखे उहो समय वेस्ट नथो लॻे। जेॾी महिल फालतू ईअं ई पियो थो टाइम कढे, उनखे उहो टाइम वेस्ट नथो लॻे। पर जेॾी महिल उनखे वेहण लाइ थो चयो वञे एकांत में, उहो उनखे वेस्ट लॻे थो। सच्चाई इहा आहे, उहो एकांत में वेहण समय जो सदुपयोग ई आहे, उहो समय जो दुरुपयोग कान्हे। बाक़ी कंहिं समय थींदो सजायो। बाक़ी कंहिंखे चइबो आहे कि समय धन आहे। तव्हां बि चयव न, समय धन आहे, अनमोल शइ आहे, त सोचे सम्झी ख़र्च करणु खपे। त किथे कंदा आहियो ख़र्च, छा में इन्वेस्ट कंदा आहियो? इन में ई न, कमकारनि में ऐं मोबाइल में। ही आहे सही इन्वेस्ट जेको तव्हां सत्संग में वेठा आहियो। सत्संग में वेहण सां असांखे विवेक जी प्राप्ति थींदी आहे। उन सां असांखे जीवन जीअण जी चाबी मिलंदी आहे। पोइ असांजो जीवन हिकु सही दिशा में हलंदो आहे। इन करे अहिड़ी जॻह ते समय ॾियणु समय जी सफलता आहे। ही रोज़ सत्संग इन करे त कयूं पिया था कि ज़्यादा समय सजायो थिए, ज़्यादा सभिनि जो, केवल मुंहिंजो हिक जो नथो थिए, सभिनी हेॾनि ॼणनि जो समय सफल थो वञे हली एतिरियूं घड़ियूं। न त वेठा हुजूं आहे शाम जे टाइम, छा कंदा आहियो? टीवी ॾिसंदा आहियो। हिन टाइम त वेठा हूंदा आहियो ध्यान में, आरती जोत ॿारींदा आहियो, घर में आरती कंदा आहियो, ऐं हीअं न ॿारींदा आहियो हिते ईंदा आहियो त। हा, त ही सजायो आहे न वधीक। शाम जो टाइम थींदो ई अथव ध्यान जे लाइ, एकांत लाइ, शांतीअ जे लाइ। या सत्संग में वञिजे, या पंहिंजे घर में एकांत में वेहिजे, या जोत ॿारे करे पोइ उते ई ध्यान में वेहिजे। अंत समय में, आख़िरी ॾींहंनि में इहो ई जेको हिकु कलाकु असां एकांत में ॾिनो आहे या सत्संग में ॾिनो आहे, इहो ई कम जो साबित थींदो लास्ट में। बाक़ी सभु व्यर्थ ई हलियो वियो। राजा भरथरी जॾहिं जंगल में वेठो आहे त उन वटि समय ई समय आहे। ओॾी महिल सोचे थो कि जॾहिं मां शहर में हुअमि, नगर में हुअमि, त ईअं लॻंदो हो कि कम ॾाढा आहिनि ऐं टाइम कोन्हे मूं वटि। पोइ सोचे थो कि उते नगर में, शहर में एॾा ऑप्शन हूंदा आहिनि जो माण्हू उन में बिज़ी थी वेंदो आहे। या त माण्हू पुरुष जी ॻाल्हि थो करे, या त पुरुष पंहिंजी पत्नीअ सां आनंद पूर्वक जीवन गुज़ारींदो आहे, उन में व्यस्त हूंदो आहे, या ॿारनि में व्यस्त हूंदो आहे, या माता पिता जी शेवा में व्यस्त हूंदो आहे,
या माण्हू शास्त्रनि में पढ़ण में व्यस्त हूंदो आहे, अध्ययन करण में। शास्त्र जो अर्थ आहे कि नॉलेज ॾियण वारा किताब अॼु जे समय में बुक्स उहे या उन में बिज़ी हूंदो आहे या पढ़ाईअ में बिज़ी हूंदो आहे, ऐं के माण्हू घुमण फिरण में व्यस्त हूंदो आहे। हैरानीअ जी ॻाल्हि आहे कि मनुष्य सम्झी कोन सघंदो आहे कि वो छा करे कहिड़ा कहिड़ा कम करे, हिकु ढंग सां करे कोन सघंदो आहे त ॿियो शुरू करे छॾींदो आहे। एॾो उलझल मनुष्य जो जीवन आहे। शहर में इहो उते थो सोचे झंगल में कि केॾा ऑप्शन हूंदा आहिनि असां वटि कि सोचींदा आहियूं हिते समय ॾियां या हिते ॾियां या हुते ॾियां। उहे ऑप्शन घटि थी वेंदा आहिनि ऐं असांजी उमिरि पूरी थी वेंदी आहे। छो त असां हिकु सिस्टम सां कोन पिया था हलूं, असां कंहिं ट्रैक ते कान पिया था हलूं, बसि कटी पतंग वांगुरु। कुझु बि हू न कि असांजी गाॾी किथे पहुती, कहिड़े स्टेशन तां हली हुई जीवन जी गाॾी, घणा स्टेशन निकिरी आहे। ईअं त कान्हे गाॾी उते ई बीठी आहे, उन बीठल गाॾीअ में ई हेॾा साल कढी छॾिया। ईअं बि थींदो आहे। माण्हू चेक करे केॾा ऑप्शन हुआ कि कॾहिं माण्हू हीउ कमु कंदो आहे, थोरी गाॾी हलंदी आहे कंहिंजी त वरी हेॾां हलियो वेंदो आहे, हेॾां वञी करे वरी वापसि ईंदो आहे, वरी उते ई पहुची वेंदो आहे। हिन संसार में माण्हू सुख भोगींदे भोगींदे हिकु ज़िंदगी गुज़ारींदे घुमी फिरी उते ई अची वेंदो आहे ऐं पोइ चई ॿुधाईंदो आहे कि 50 साल ईअं ई कोन कढिया आहिनि। 50 साल इहो गोल गोल ई घुमियो आहे। पहिरीं हेॾां वियो, वरी हेॾां वियो, वरी थोरो हेॾां आयो, पोइ वरी वापसि उते ई अची बीह रहियो। कमु चेंज त कयईं पर वरी उहो ई कमु उते ई पहुचियो जितां शुरू कयो हुअईं, हलियो केॾां बि कोन। छो त हुनजी का न को योजना आहे, न को कुझु हुनजो उद्देश्य आहे। जेॾां भीड़ वठी वञे उहो कयो कि हाणे ही फैशन पियो थो हले त हाणे इहो कंदी आहियां, हाणे ही शुरू कयो आहे। त थोरो माण्हू सोचे कि असांजो समय छा में पियो थो वञे। इहो बार बार कोन मिलणो, इहो समय एतिरो मिलणो त आहे। भॻवान कृपा कंदो वरी मनुष्य जनम ॾींदो, पर वरी विञाईंदासीं छा? हिन ई जनम में छो न असां जागी वठूं, इन में ई विञायूं भली, या त परिवार में, पर उन में पोइ वरी असां चङी तरह सम्झी वठूं कि परिवार में वास्तविक सुख कान्हे, या शास्त्रनि में समय ॾियूं सुठो आहे, पर पोइ त शास्त्रनि जो सार कढी बि पोइ शास्त्र छॾे ॾियणा पवंदा आहिनि। या घुमूं फिरूं बि सही समय ॾियूं, पर उद्देश्य हुजे मुक्ति, कि इन संसार खे ॼाणे करे असां संसार खे छॾे ॾियूं। ही बसंत कविअ जो किताब आहे, इन में इहे ई वैरागी भजन ई वधीक आहिनि, त न मां सोचां थो कहिड़ो ॻायां। हीअ दुनिया दुरंगी दुखन जो खजानो, दुनिया
दुरंगी दुखन खजानो, सुखी ही न दुनिया में, सुखी ही न दुनिया में, न थियो रंग राणो, न को रंग राणो, दुनिया दुरंगी दुखन जो खजानो, दुनिया दुरंगी दुखन खजानो, सुखी ही न दुनिया में, न की रंग थियो राणो, न थियो रंग राणो, दुनिया दुरंगी दुखन खजानो। कजन कूड़ कशाला दुनिया गन करण में, कजन कूड़ कशाला दुनिया गन करण में, थे चित में चिंता रखण ऐं खर्चण में, थे चित में चिंता रखण ऐं खर्चण में, कर थी वञण में, कर थी वञण में, मुझाए मस्तानो, मुझाए मस्तानो, दुनिया दुरंगी दुखन खजानो, ओ दुनिया दुरंगी दुखन खजानो। चवे बसंत दुनिया सभनी खे दुखाए, चवे बसंत दुनिया सभनी खे दुखाए, बचे सो दुखन खां हरि जो ध्याए, इहो वचन गीता, ऐं वेदन बखानो, ऐं वेदन बखानो, दुनिया दुरंगी दुखन खजानो, हो दुनिया दुरंगी दुखन खजानो। हिन संसार में वास्तविक सुख आहे कान, पर उहो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॾिसी करे अनुभव कंदासीं त उन लाइ मिलियो आहे ही समय असांखे कि इन दुनिया खे ॾिसो, पहचानियो, घुमो फिरो, भोग भी भली ॾिसो, पर ॾिसी करे त छॾे ॾियो, सम्झी वठो न। त भरतरी चए थो माण्हूअ जे अॻियां एॾियूं शयूं अची वेंदियूं आहिनि अॻियां जो हू सम्झी कोन सघंदो आहे कि मूंखे छा पाइणो आहे, छा छॾिणो आहे, ऐं उन में उन जी उमिरि पूरी थी वेंदी आहे। त इन करे माण्हूअ खे ख़ुदि सचेत थियणो पवंदो कि मूंखे मुंहिंजो ही अनमोल जीवन किथे लॻाइणो आहे।
समय, ही क़ीमती समय जेको वापस कोन थो अचे। सिकंदर चयो हो कि मूंखे 1 मिंट रुगो ॾियो, हकीमनि खे चई त मां ज़रूरी कुछ करे वठां। हुन न 1 कलाक ॾियो रुगो मूंखे। त हकीमनि चयसि कलाक छा, असां 1 मिंट बि नथा तव्हांखे तव्हांजी उमिरि जो ॾेई सघूं। हाणे तव्हां वञण वारा आहियो। त हुनजी पोइ हिकु कमु कजो, मुंहिंजा 2 हथ ख़ाली ॾेखारिजो दुनिया खे कि सिकंदर ख़ाली वियो हिन दुनिया मां। त माण्हूअ खे ही अनमोल समय जेको बीतजे थो ऐं वापसि नथो अचे, वो सही जॻह ते इन्वेस्ट करणु खपे, ताकि अफ़सोस न थिए अंत समय में कि मां पंहिंजो समय ईअं ई विञाए छॾियो, कुझु बि न, केवल गोल गोल घुमियमि, साॻिया कम रोज़, कोई उद्देश्य न, कोई लक्ष्य न, जेॾां भीड़ वठी वई ओॾां हली वियसि। ऐं ज़िमेदारियुनि में माण्हू हिकु इहो बहानो ठाहींदो आहे, मां बहानो चवंदुमि कि ज़िमेदारियूं आहिनि ॾाढियूं, ॿारनि जूं अलॻि, हिन जूं अलॻि, हुन जूं अलॻि। अरे इन बहाने खे हटाए करे हिकु वास्तविक प्रैक्टिकली सोच कि तोखे करिणो छा आहे, तुंहिंजो लक्ष्य छा आहे। ही त दुनिया सां कॉम्पिटिशन थी वई कि ॿारनि खे ऊचे स्कूलनि में पढ़ाइणो आहे, ही करिणो आहे, हू करिणो आहे। त पोइ त तूं उन में गोल पीसजी वेंदी आहे ऐं समय कोन बचंदो। त असांखे इहो इन्वेस्ट सही जॻह ते करणु खपे। ऐं सही जॻह छा आहे, तव्हांखे उहो लॻंदो फालतू। भरथरी ॿुधाए थो, भरथरी चए थो मां समय जो सदुपयोग इन खे थो चवां कि गंगा नदीअ जे किनारे ते असां बसि वेठा हुजऊं, या हिमालय जे कंहिं पहाड़ में कंहिं पत्थर ते वेही करे मां उन परमात्मा जे ध्यान में वेही रहां, इहो समय जो सदुपयोग आहे। भरथरी थो चए। 38 नंबर श्लोक में चए थो कि पूर्णिमा जी राति हुजे, चांदनी रोशनी हुजे राति जे वक़्तु, उन जी उहा रोशनी ईंदी हुजे ऐं गंगा नदीअ जो किनारो हुजे ऐं सांसारिक भोग दिमाग़ में हुजनि ई न, भगवान शिव जो नालो मुख में हुजे ऐं भगवान शिव खे यादि करे मुंहिंजा ॻोढ़ा वही अचनि, इहा आहे समय जी सफलता। ही शिव खे मञींदो हो, छो त योगी नाथ परंपरा शिव खे मञींदा आहिनि। चए थो मां मञींदुमि मुंहिंजो जीवन, मुंहिंजो समय तॾहिं सजायो थियो जॾहिं मां झंगल में वेठो हुजां, ध्यान में, बिल्कुलु शांती हुजे, वण जे हेठां वेठो हुजां, मुंहिंजूं अखियूं बंदि हुजनि ऐं को हिरण अचे। हिन जी कल्पना ॾिसो, कल्पना कोई बि कुझु बि करे सघे थो, हीअ हिन जी इच्छा आहे। हिकु हिरण अचे, उहो हिरण मुंहिंजे पासे में वेही रहे, उनखे मूंखां डपु न लॻे ऐं बल्कि उहो हिरण मुंहिंजे शरीर सां पंहिंजो शरीर टच बि कराए। जीअं जानवरनि खे ख़ारस खुजली थींदी आहे त कंहिं वण सां खनी वठंदा आहिनि, त ईअं उहो को हिरण मुंहिंजे शरीर खे, पंहिंजे शरीर जी खुजली मिटाए, शरीर सां पंहिंजी शरीर जी खुजली मिटाए, त मां सम्झंदुमि कि मां सही समय जो उपयोग कयो आहे। हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि थी, इहा ॻाल्हि थी, मां तव्हांखे तव्हांजी दुनिया जे हिसाब सां थो सम्झायां, असांजी दुनिया जे हिसाब सां, कि अगरि असांखे 4 माण्हू प्यार कंदा आहिनि, जीअं न चयो न हिरण मूंसां प्रेम करे, त अगरि 4 माण्हू असां सां सचो प्यार कंदा आहिनि, असांजी केयर कंदा आहिनि, त सम्झो तव्हां ज़रूरु समय जो सदुपयोग कयो आहे। अगरि अहिड़ी अवस्था अचे थी
कि तव्हांखे माण्हू चाहिनि था निस्वार्थ, लोभ सां न, स्वार्थ सां न, कंहिंजे दिलि में जॻह ठाही अथव त ज़रूरु तव्हां पंहिंजो समय कुझु अहिड़ा कम कया अथव, उहो ख़बर कान्हे, पर तव्हां सही जॻह ते समय इन्वेस्ट कयो अथव। दिल में उतरना कमाल होता है। नज़र में अचणु वॾी ॻाल्हि कान्हे। प्रयास त माण्हू इहो ई पियो थो करे कि मां नज़र में अचां कंहिंजे, कोई मूंखे ॾिसी करे चए वाह वाह, तारीफ़ करे, पर दिल में न वियो, इहा चिंता ई कान्हे माण्हूअ खे। नज़र उतरना अलग बात है, दिल में उतरना कमाल होता है। नज़र त तेसि ताईं ईंदो माण्हू जेसि ताईं नज़र ईंदो, पर दिल में अची वियो त भली साम्हूं न बि हुजे, दिल में उहो हूंदो। त चार माण्हू अगरि असांखे असां सां प्रीत कनि था, केयर कनि था, इहा वॾी उपलब्धि आहे। पर इन खां वॾी उपलब्धि आहे कि जानवर बि असां सां प्रेम कनि। बाबा श्रीचंद जंगल में समाधि लॻाए वेहंदा हुआ त जानवर अची उन्हनि जे अॻियां वेही रहंदा हुआ, छो त जानवरनि खे बि विश्वास हो कि हीअ हिते वेहण में असां सुरक्षित आहियूं, हीअ असांखे नुक़सानु पहुचाइण वारो कोन्हे। त हीअ अञा वॾी उपलब्धि आहे कि पक्षी असां सां प्रेम कनि, पशु असां सां प्रेम कनि, त ज़रूरु असां समय जो सदुपयोग कयो आहे। त राजा भर्तहरि चए थो कि झंगल में अगरि ईअं थिए त मां सम्झंदमि मुंहिंजो समय सजायो थियो। भॻवानु शिव जो ध्यानु मुंहिंजे मुख में भॻवानु शिव जो नालो हुजे त मां सम्झंदमि मुंहिंजो समय सजायो थियो। भॻवान जो नाम जपींदे जपींदे मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही अचनि, मां सम्झंदमि समय सजायो थियो। प्रकृति में समय जी सफलता आहे, प्रकृतिअ में, नेचर में। नदीअ जो किनारो हुजे या जंगल हुजे, प्राकृतिक वातावरण जिते माण्हू वेहे थोरी देरि एकांत में, त इहा समय जी सफलता आहे, सजायो आहे, सही इन्वेस्ट कयूं पिया था। हाणे हिकु ॾींहुं राजा भर्तहरि नदी गंगा जे किनारे वेठो हो, नदीअ जे किनारे एकांत में, नदी वहे पई त हिकु वीचार अची वियो। उहो आहे ही वीचार, 39 नंबर श्लोक। उन नदीअ खे वहंदो ॾिसी करे राजा भर्तहरि चए थो कि संसार कहिड़ो आहे। चए थो संसार ईअं नदीअ वांगुरु आहे। आशा नाम नदी मनोरथ जला, तृष्णा तरंगा कुला। चए थो जेका आशा आहे न, मन में आशा थींदी आहे, आस, अपेक्षा, उम्मीद, इच्छा, इहा हिकु नदीअ जे समान आहे। जीअं नदी वहंदी आहे तीअं असांजी आशा इच्छा वहंदी वेंदी आहे। वहण जो मतिलबु इहो आहे कि फिक्स कोन हूंदी आहे असांजी इच्छा, बीठी कोन हूंदी आहे, वहंदी रहंदी आहे। देखा देखी, रोज़ नई नई इच्छा जुड़ंदी वेंदी आहे जीवन में। हाणे हीअ इच्छा, हाणे हीअ इच्छा, हाणे हीअ चाहना। त भर्तहरि चए थो आशा जेका, इच्छाऊं जेके अथव न, इहो वेग आहे हिकिड़ो नदीअ जे समान। ऐं इन जे ॿिन्हिनि तरफ़ न, इन में पहिरीं जल जेको भरियल आहे उहो आहे मनोरथ। मनोरथ जो जल आहे हिन आशा में। तृष्णा रूपी लहरूं हिन में उथंदियूं आहिनि। तृष्णा जो अर्थ इहो आहे, ही सभु उहो ई आहे, आशा इच्छा हिकु ई आहे, पर तृष्णा जो अर्थ आहे कि कॾहिं का अहिड़ी इच्छा, तीव्र इच्छा पैदा थी वञे जंहिंमें जिद अची वञे कि इहो मूंखे खपे ई खपे, हीअ शइ मूंखे बसि खपे, चाहिए। त उनखे तृष्णा चइबो आहे। इन खे रूपक थो ठाहे लहर। इहा हिकु लहर आहे।
लहर आहे इहा जेका तृष्णा रूपी आहे, उन नदीअ में इहा लहर आहे तृष्णा रूपी। ऐं हिन में मगरमच्छ बि आहिनि, राग ग्रहावती, जेको राग आहे न अटैचमेंट, उहो मगरमच्छ आहे। राग हूंदो त द्वेष बि हूंदो, त जंहिं माण्हू खे राग आहे अटैचमेंट आहे उनखे सम्झो मगरमच्छ चक पातो आहे। जीअं उहो हाथीअ खे मगरमच्छ चक पातई त उनखे भॻवान बचाई, त उनखे बि भॻवान बचाईंदो जेको राग रूपी ग्रह द्वारा ग्रसित आहे। राग वो वाघू आहे। तर्क वितर्क विहगा, पक्षी हूंदा आहिनि नदीअ जे मथां घुमंदा रहंदा आहिनि, उहे आहिनि तर्क वितर्क। हिन आशा रूपी नदीअ में मथां जेके पक्षी उॾामंदा आहिनि उहे आहिनि तर्क वितर्क। हीअ राजा भरथरी जो हिकु वीचार आहे, ख़्याल आहे, उते वेठे वेठे कल्पना पियो थो करे। उहे तर्क वितर्क रूपी पक्षी हिते मंडराईंदा रहंदा आहिनि। माना जेके इच्छाधारी हूंदा आहिनि न, इच्छा करण वारा, उहे तर्क ॾाढा ॾींदा अथव पंहिंजी इच्छा खे सही साबित करण जे लाइ। धैर्य ध्रुव मध्वंसिनी, धैर्य नाले जो वण आहे। हर नदीअ जे किनारे ते वृक्ष हूंदा आहिनि, तीअं ई असांजे भीतर जेको धैर्य आहे उहो हिकु वृक्ष आहे, पर हुन वृक्ष खे नदीअ जो प्रवाह उखाड़े छॾींदो आहे। असांजे बि आशा रूपी जेका नदी आहे उहा असांजे धैर्य रूपी वृक्ष खे उखाड़े छॾींदी आहे। धीरज रहंदो कान्हे, नहीं मेरे को चाहिए ही, इहो माना धैर्य बि ख़तम थी वियो। मतलब मोहावर्त, मोह जे करे माण्हू इन नदीअ में ॿुॾी वेंदो आहे। अज्ञान, मोह माना अज्ञान। ॿियो चिंता रूपी चट्टानूं बि आहिनि। चट्टानूं, जीवन में चिंता अगरि आहे, छो त इच्छा पूरी कोन थी त चिंता थी वई, त उहे चट्टानूं अञा ॾुखियो करे छॾींदियूं आहिनि ही भवसागर पार करण में। केवल उहो ई नदी पार करे सघे थो जंहिंजो अंतःकरण निर्मल आहे, विशुद्ध मनसो, जंहिंजो हृदय निर्मल आहे ऐं जंहिं प्रभु परमात्मा सां पंहिंजो नातो जोड़े छॾियो आहे। जंहिं परमात्मा सां पंहिंजो संबंध जोड़ियो, उहो ई हिन नदीअ खे पार करे सघे थो। बाक़ी न त इंसान जूं आशाऊं एतिरियूं आहिनि, इच्छाऊं, कि कोई नारायण श्याम जो गीत हिते फिट थिए थो। जिंदगीअ जी राह में ड्रोड़ी जॾहिं थकजी पवां, याद तोखे थो करियां, याद तोखे थो करियां, याद तोखे थो करियां, याद तोखे थो करियां। जिंदगीअ जी राह में ड्रोड़ी जॾहिं थकजी पवां, याद तोखे थो करियां, याद तोखे थो करियां।
बि माण्या खूब माण्या दिल घुरे छा छा नथी ही बि माण्या खूब माण्या दिल घुरे छा छा नथी तारा लाया चंद्र आण्या दिल घुरे छा छा नथी तारा आया चंद्र आया दिल घुरे छा छा नथी पर चढ़ी पहुँचण बजा जॾहिं किरी फटजी पवा याद तोखे थो करियां याद तोखे हिन जी चाहत हुन जी चाहत दिल जी हीअ हालत त ॾिस हिन जी चाहत हुन जी चाहत दिल जी हीअ हालत त ॾिस नित नई भासे थी राहत दिल जी हीअ हालत त ॾिस नित नई भासे थी राहत जो मतिलबु आहे कि हर इच्छा पूरी थियण खां पोइ हिकु सुख जो एहसास थी कराए भ्रम सम्झो वास्तविक वो सुख आहे कोन पर हिकु एहसास त कराए थी कि कुझु सुख मिलियो पर कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे इहो थो चए कि मन किथे न किथे अंतःकरण चवंदो आहे यार किथे मिलियो आहे सुख पर असां दुनिया में ख़ुशि हूंदा आहियूं कि असां ॾेखारण जहिड़ा त आहियूं घटि में घटि मुरकंदे भी जे न कुझु पाए सघां रोई पवां याद तोखे थो करियां याद ज़िंदगीअ जी राह में रोड़ी जॾहिं थकिजी पवां ही बणी मां हू बणा थी दिल जी ख्वाहिश नित नई बणी मां हू बणा थी दिल जी ख्वाहिश नित नई ही खणी मां हू खणा थी दिल जी चाहत नित नई
पाए भी जे कुछ न पाया, शाम मां कक थी पवा, याद तो खे थो करा, जिंदगीअ जी राह में द्रोणी जॾहिं थकजी पवा, याद तो खे थो करा, याद तो खे थो करा, तो भरथरीअ जी कुझु अहिड़ी स्थिति आहे, संसार छॾे आयो आहे, उन गंगा जे किनारे ते वेठो आहे ऐं चए थो कि माण्हू त फाथो पियो आहे ऑप्शननि जे विच में कि छा कयां छा न कयां, पर समझदार उहो आहे जेको वीचार थो करे कि मिलियो कुझु बि कोन, केवल रुअण ई आख़िरीअ में मिलियो, ऐं रोई करे बि अगरि परमात्मा यादि अचे त बि सुठो। माण्हू अगरि पंहिंजे जीवन जे पछाड़ीअ में बि रोई करे परमात्मा खे यादि करे त बि सुठो, न त माण्हू ईअं ई हलियो वेंदो आहे बिना जागे, ईअं सुम्हे सुम्हे ई हलियो वेंदो आहे इन संसार जे व्यवहार में ई। त इहो हो 40 नंबर श्लोक आहे। भरथरी चए थो कि समय सजायो उन जो आहे जंहिंजो इष्ट महादेव आहे, छो त हिन जो आहे त इन करे थो चए, ही पंहिंजे नाले थो चए कि महादेव भगवान शिव मुंहिंजो इष्ट आहे। नदियुनि में गंगा नदी मुंहिंजे लाइ नदी आहे, मुंहिंजी माता आहे, मुंहिंजे लाइ जीवनदायिनी आहे। गुफ़ाऊं मुंहिंजो घरु आहिनि, हाणे दिशाऊं मुंहिंजा वस्त्र आहिनि। समय मुंहिंजो मित्र आहे, समय ई मुंहिंजो मित्र आहे। ॾिसो समय रूपी जेको मित्र आहे न, असांजो बि उहो मित्र आहे, पर असां उनखे कॾहिं टाइम उन सां ॻाल्हाईंदा कोन आहियूं। सोचे ॾिसिजो, ही समय जेको बीतजे पियो थो, असां हिन सां कॾहिं रूबरू कोन थींदा आहियूं। बीतजी वेंदो आहे पोइ यादि कंदा आहियूं, या अञा जेको अचिणो आहे उन जो इंतज़ारु कंदा आहियूं। इन खे न चइबो आहे कि असां समय सां गॾु पिया था हलूं। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि न, हम समय के साथ चल रहे हैं। उहे समय सां गॾु कोन था हलनि, उहे त नकल पिया था कनि केवल भीड़ जी। समय सां गॾु उहो हलंदो आहे जेको वर्तमान में जीअंदो आहे, जेको ॾिसंदो आहे समय खे हलंदे हलंदे, पाण बि हलंदो आहे। भरथरी चए थो समय मुंहिंजो मित्र आहे ऐं मुंहिंजो जेको व्रत आहे, हिकु मां नियम जेको ठाहियो आहे कि कंहिंजे बि अॻियां मां हथ न फैलाईंदुमि, कंहिंखां बि कुझु बि मां कंहिं बि प्रकार जी याचना न कंदुमि, दीन न थींदुमि। ऐं ॿियो भाई प्रश्न पैदा थी सघे थो कि तुंहिंजो कोई जीवन साथी, तुंहिंजो कोई प्रेमी, उहो केरु अथई? त चए थो, इहे जेके वण आहिनि न, वृक्ष, इहे मां इन्हनि सां ई बाक़ी पाईंदुमि। इहे मुंहिंजा मित्र आहिनि, इहे मुंहिंजो जीवन साथी आहिनि, इहे ई मुंहिंजा हू आहिनि सभु कुझु। महादेवो देव सरिदपीच सैषा सुर सरिद गुहा एवागारम वसन मपीता एव हरितः सुहृदया कालोयम व्रत मिदब मदेन्य व्रत मिदम कियद्वा वक्ष्यामो वट विटप एवास्तु दयिता। ही पंहिंजे नाले थो चए कि मां इहो ई प्रयास कंदुमि कि मुंहिंजो इष्ट भगवान शिव, माता इहे मुंहिंजी गंगा, गुफ़ाऊं मुंहिंजो घर, दिशाऊं मुंहिंजा वस्त्र, समय मुंहिंजो मित्र ऐं वृक्ष मुंहिंजो जीवन साथी,
ऐं कंहिंजे अॻियां हथ न फैलाईंदुमि, इहो मुंहिंजो व्रत। ऐं जेको ईअं करे, इन टाइप जो कोई माण्हू कमु करे त उहो ई पंहिंजो समय सही सजायो करे रहियो आहे। ॿियो बि ॿुधो, चए थो चंद्रमा जी जेका रोशनी थींदी आहे, ऐं ख़ासि कर हिन में ई शरद, हिन अक्टूबर में, अक्टूबर जे महीने में शरद ऋतु शुरू थींदी आहे। इन शरद ऋतुअ में संसार जा सभु कम छॾे करे, सभु ॻाल्हियूं छॾे करे उन चंद्रमा जी रोशनीअ में वेही रहणु, इहा ऐं भॻवान जो ध्यानु करणु, इहा आहे समय जी सफलता। ही पंहिंजी तो ॿुधाए, पाण बि करे था सघूं छत ते। ही ॿुधाए थो समय जी सफलता छा आहे। ऐं ॿियो, ही पुरुषनि जे लाइ आहे, तव्हांखे मतां बुरो लॻे। चए थो विरमत बुधा, अरे बुद्धिमानो माण्हू, पुरुषनि खे थो चए बुद्धिमान, कि तव्हां पंहिंजी ज़ाल सां एॾो अटैच थी विया आहियो, तव्हांजे लाइ हू थो थी सघे घोट सां। ही चए थो पंहिंजी ज़ाल जे पुठियां सॼो जीवन ॾेई था छॾियो उन जे प्यार में, पर जॾहिं अंत समो ईंदव ऐं यमदूत वठी वेंदव त इहा ज़ाल कमु कोन ईंदव। ही ईअं थो चए भरतरी। ऐं ही त कुझु ॿियो बि थो चए कि ज़ाल जे जंहिं रूप जी तूं तारीफ़ कंदो आहीं, उहे उन जा अंग तोखे हुते कोन कमु ईंदा, उहे को प्रमाण पत्र कान्हनि कि तोखे छॾे ॾियनि। इहो 42 नंबर सलोक। ही थोड़ो चैप्टर चेंज थो थिए, पाण हिते सत्संग खे रखूं था, ठीकु आहे, सुभाणे ॿुधंदासीं। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।